मां थे उसाम मोहम्मद अली बोज़ार गवर्नमेंट हाई स्कूल बगुदड़ू मां पंहिंजे एहतजाज रिकॉर्ड कराया तो 2 तारीख़ सितंबर 2000 वॾा अलाइड बैंक जी एटीएम मशीन मां पैसा कढाइण आयुमि त हिकु शख़्स जेको आहे एटीएम वटराए मुंहिंजो अकाउंट मां ₹1 लख कढाए वियो एटीएम ज़रिए ऐं 49,000 दौड़ मां वञी एटीएम मशीन मां ट्रांसफर करायई। उहा हिकु 10,000 ॿिया बि ट्रांसफर करायई। उहे बिठड़ी जी हिकिड़ी औरत आहे, उनजे अकाउंट में विया आहिनि। पुलिस कई एंट्री बि कटराई आहे, जंहिंखे 15-16 ॾींहं गुज़री विया आहिनि। को तावन नथी करे, भॼी भॼी थकिजी पिया आहियूं। ग़रीब माण्हू आहियूं, घर में ॿार बच्चा परेशान आहिनि। ही मां नेशनल बैंक मां स्टेटमेंट भई वरिती आहे, उहे बि जेको आहिनि मुंहिंजा पैसा निकितल आहिनि। पर उस्ताद जी हर मुल्क में इज़त थींदी आहे। चंड ते इंसान खे उस्ताद पहुचायो आहे, मुठ में सॼी दुनिया खे उस्ताद करे ॾिनो आहे। पर हिते पाकिस्तान में उस्ताद जी का बि इज़त न आहे। हुकूमत खे घुर्जे थो उस्ताद जी खुदाराई मदद कई वञे ऐं इंसाफ़ कयो वञे।